नाज़रीन, IBA टेस्ट पास हेडमास्टरनि पारां ॿीहर टेस्ट ॾियण ऐं रेगुलर न करण ख़िलाफ़ 15 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। इन सिलसिले में वधीक तफ़सील ॾिसूं था अल्ताफ़ चन्ना जी इन रिपोर्ट में। कराची में IBA टेस्ट पास हेडमास्टरनि पारां रेगुलर करण लाइ 15 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। उस्तादनि प्रेस क्लब खां रैली कढी सिंध असेंबली आॾो धरणो हयो। एहतजाज में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां पहुतल हेडमास्टर शामिल आहिनि, जेके मुस्तक़िल न करण ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी करे रहिया हुआ। एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त 4 साल ड्यूटी करण बावजूद खेनि मुस्तक़िल नथो कयो वञे। अफ़सोस जो IBA टेस्ट पास करण बावजूद खेनि ॿीहर टेस्ट ॾियण जो शर्त रखियो वियो आहे। अॼु असां मजबूर थी हिकिड़ो पुरअमन जेको आहे सो असां एहतजाज अची पंहिंजो रिकॉर्ड करायो आहे सिंध असेंबली जे अॻियां। असांजो मौक़िफ़ मुतालबो इहो आहे त असां 2015 खां टेस्ट पास करे 2017 में अपॉइंट थिया आहियूं IBA सखर जे थ्रू ऐं इंतिहाई मेरिट बेसिस ते असां 957 हेडमास्टर्स असां अपॉइंट कया हुयासीं। 4 साल नौकरी करण खां पोइ असांखे इन विच में गवर्नमेंट काफ़ी दफ़ा इहो चवंदी रही ऐं त असां तव्हांखे रेगुलर कंदासीं ऐं उन बहाने सां असांखे वक़्तनि बवक़्तनि असांखे जेको आहे हू एक्सटेंशन ॾींदा रहिया ऐं हाणे 4 साल गुज़रण खां बाद में गवर्नमेंट असांखे SPSC ॾे उमाणे छॾियो आहे त तव्हां वरी वञी SPSC जो इम्तिहान ॾियो ऐं उहो इम्तिहान जनरल इम्तिहान आहे जंहिंमें सॼी सिंध जे जेको आहे सो कैंडिडेट्स अप्लाई कयो आहे। हाणे 4 साल इंतिहाई बहितर नमूने सां नौकरी करण खां पोइ असांखे कीअं थी गवर्नमेंट बेरोज़गार करे ऐं इहा इंतिहाई सरासर सिंध जे नौजवान ऐं 957 नौजवाननि सां हिकिड़ी जेको आहे सो ज़ुल्म आहे, उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे। कभी भी ऐसा नहीं हुआ कि 4 साल सर्विस करने के बाद जो है आपको कह दिया जाए कि अब आपकी जॉब जो है वो ख़त्म है। दूसरी बात यह है कि अगर हमें रीटेस्ट का कहा जा रहा है तो बाबा कौन सा कानून है जिसके तहत आप रेगुलर करने के लिए रीटेस्ट ले रहे हैं? रीटेस्ट का तो कोई कानून ही नहीं है रेगुलर करने के लिए। ॿीहर इश्तिहार ॾेई ॿीहर भर्ती करण जो त को जवाज़ ही ना है। हाणे असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे जेको आहे उहो रेगुलर कयो वञे ऐं जेसिताईं असांजो मुतालबो पूरो न थींदो असां हिते ही वेठा हूंदासीं। CM साहब से अगेन मेरी रिक्वेस्ट है, हम बार बार CM साहब को ये कह चुके हैं कि हमें पर्सनली बुलाया जाए, हमारे एक वफ्द को बुलाया जाए ताकि वो जाके इनसे बात कर सके। जो इत्तलात इन तक हमारे बारे में पहुंच रही हैं वो गलत है। हम बहुत मजबूर होकर रोड पे बैठे। 4 साल बाद हमें ये कहा जाता है कि हम IBA सखर के टेस्ट को नहीं मानते, आप लोग घर जाएं और आप लोग जो है वो SPSC के थ्रू टेस्ट दें। आप मुझे बताएं ऐसी कौन सी पॉलिसी पूरे पाकिस्तान में, क्या पूरी दुनिया में मौजूद नहीं है कि आप 4 साल काम करवाने के बाद उनको कहते हैं कि आप घर जाएं, दोबारा टेस्ट दें और दोबारा इंटरव्यू दें। असांजो हिकिड़ो ई भरपूर मुतालबो आहे त असांखे रेगुलर कयो वञे थ्रू असेंबली बिल। असांजी अपील आहे त कानून साज़ी करे असांखे बिल जे ज़रिए रेगुलराइज़ कयो वञे ऐं फिल फौरन ही जेको असांजे मथां लटकियल तलवार आहे SPSC जी इनखे ख़त्म कई वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त खेनि बिना दे रेगुलर करे पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में संदन एहतजाज जारी रहंदो। अल्ताफ़ चन्ना, मेहरान न्यूज़।